हजरत उमर फारूक रजी अल्लाह अन्हु जॾहिं हिजरत फरमाई तॾहिं तलवार खणी ॿाहिरि आयो। काफ़र मके में दंदनान पिया त जंहिं हिजरत कई असां हुन सां विढ़ंदासीं तो सामान खणण न छॾींदासीं। हजरत उमर बहादुर हो, तलवार लहराई, आवाज लगाई, बैतुल्लाह में बिही आहे को माउ जो लाल जेको पंहिंजी घरवारीअ खे रन बनाए, पंहिंजे बच्चन खे यतीम बनाए, मां उमर सां टक्कर खाए, मां सब सां विड़ी करे पंहिंजो माल खणी मदीने वञां थो, मूंखे आहे को रोकण वारो त रस्तो रोके। ईअं दंदनाईंदो रहियो पर कंहिंखे जुरत न थी कंहिं काफ़र खे जो हज़रत उमर जो अॻु वठे। हिकु ॻाल्हि इन पासे तव्हांखे इहो तवजो, पर मुंहिंजो साईं मोहम्मद रसूलुल्लाह अहमद मुज्तबा निकिरनि था पिया, हिजरत कनि था। तव्हांखे ख़बर आहे हुज़ूर सरवर काइनात हिजरत कनि था पिया, पर इन आलम में जो 3 ॾींहं लिकनि था पिया गारे सौर जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ सां गॾिजी, आस्ते आस्ते छुपी छुपी निकिरनि था पिया। सवाल थिए थो त बहादुर केरु हो, मोहम्मद रसूलुल्लाह या उमर फारूक? अब हज़रत उमर जहिड़ा हज़ारे गॾायूं त हुज़ूर जे कदमनि जी मिटीअ जे बराबर बि न थींदा जेतिरी बहादुरी मोहम्मद मुस्तफा जे अंदरि हुई, उहा ॿिए कंहिं जे अंदरि। थोरो तवजो सां वेझो, छो त ॻाल्हियूं आहिनि असांजो बारीक वक़्तु आहे आख़िरी। हाणे मसलो सम्झ में नथो अचे त ही छुपी निकिरे थो, एॾो बहादुर छुपी निकिरे थो, हू उन खां घटि बहादुर आहे, उहो दंदनाए आवाज सां निकिरे थो। इहो फ़र्क़ु छा आहे? इहो हिकिड़ो ज़हन में कसम, मां हिनखे चवंदो आहियां इल्मी कमाल। क्योंकि हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं बहादुर बि हा, पर मिस्कीननि जा आइडल बि त हा न। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। कुरान मजीद ऐलान फरमायो मोहम्मद मुस्तफा के असां नमूनो बनायो आहे। अब हजरत उमर लाइ त ईअं कोन्हे, हाँ हुज़ूर जन उनखे नमूनो पंहिंजो बनायो। इत्तख़ज़ू मिन बादी सुन्नत खुलफाइर राशिदीन अल महदी। मूंखां बाद में मुंहिंजे खलीफन वारी सुन्नत भी अपनाइजो। पर अल्लाह जी ज़ात मोहम्मद मुस्तफा के नमूनो बनायो। हुज़ूर जन जीअं बहादुरनि जे लाइ नमूना हा, तीअं चओ कमज़ोरनि जे लाइ बि नमूना हा। हुज़ूर बि ॾाढ मुड़सीअ सां निकिरे हा त चओ निकिरी पियो सघे, पर को कमज़ोरनि जे लाइ नमूनो न रहे हा। इन जे करे पाण छुपी छुपी निकिता ताजो कमज़ोरनि जे लाइ बि मुंहिंजे सोणे मोहम्मद करीम अरबी पंहिंजो नमूनो ॾेखारे छॾे। उनजो हिकिड़ो मिसाल मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह ॾिनो आहे। अहिड़ा मां हाणे काफ़ी मिसाल आणींदुसि तव्हांजे साम्हूं। मौलाना मसनवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे त वापारी हो पंहिंजे पुटनि खे चई यारो मां वञां थो पियो फलाणे इलाइक़े नेशापुर में, ऐं ओॾो तव्हांजे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं सूखड़ियूं वठी अचां। कंहिं चयोसि मुंहिंजे लाइ फलाणो कपिड़ो, कंहिं चयोसि फलाणो खेॾणो, घरवारी चयो फलाणो वॻो मुंहिंजे लाइ, धीअ चयो फलाणी मुंहिंजो रवो मुंहिंजे लाइ वरितियो आहे। हिकिड़ो हिन वटि तोतो पढ़ियल हुयो। तोते खां पुछाई त तूं बि नेशापुर जो असली वतन तो जेॾे वञा थो, तुंहिंजो बि कोई आहे? मिसाल आहे हिकिड़ो सम्झण जे लाइ। उनखे चई तुंहिंजो बि कोई आहे सुवाल त मां उहो तुंहिंजो उते पूरो कयूं अचां। चए मुंहिंजो ॿियो सुवाल कोन्हे। उते जॾहिं तोतनि खे ॾिसे, नेशापुर जे तोतनि खे ॾिसे त उन्हनि खे मुंहिंजो इहो न्यापो ॾिजांइ त हिकिड़ो बांदी तव्हांजो मुंहिंजे घर में बि पियो आहे, बसि मुंहिंजा सलाम बि चइजांइ उन्हनि खे, एतिरी ॻाल्हि बि कजे। हिन जो बिल्कुलु इहा ॻाल्हि मां तुंहिंजी चवंदुसि। जॾहिं नेशापुर वियो पंहिंजो वापार पूरो कयईं, आख़िर में वापसी जो मामिलो थियो, बाग में सैर पियो करे त ॾिठईं तोतनि जो झमघुटो आहे। मथे मुंहुं करे चई यारो तव्हांजो हिकिड़ो दोस्त पिंजरे में पियो आहे, असां वटि आहे तव्हांजे इलाइक़े जो, तव्हांखे सलाम चवंदो आहे, वीचारो बांदी आहे। बसि चई मुंहिंजो ईअं चवणो हो, तोतो हिकिड़ो फड़फड़ करे फा करे किरी पियो धरतीअ ते। मां हैरान थियो, मां सम्झो त शायदि ही तोतो जेको आहे मां वारे तोते जो को भाउ आहे या रिश्तेदार आहे या माउ अथसि या पीउ अथसि। उन वीचारे इन जी बांदी हुजण जी ॻाल्हि ॿुधी वीचारो किरी पियो। हे त वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मां हीअं खणी ॾिठईं, हेठि मथे करे ॾिसी यार मुयल आहे।
वापस आयो जॾहिं घर में सभिनी खे सूखड़ियूं न त तोते बि पुछियो साईं मुंहिंजो न्यापो बि ॾिनो हा चई यार को छा चई ॿियो कुझु न थियो तो जो को रिश्तेदार हो मुंहिंजो न्यापो ॾियण जी देरी हमरा फड़फड़ करे हेठि जो किरियो त मरी वियो हिन जो इहो ॿुधो त हे बि उते फड़फड़ करे मरी वियो पिंजरे में हिन ॿार कढी हेठि मथे हेॾे होॾे पाणी विधो चई यार हे त मरी वियो छोकिरे खे चई पुट हिन खे वञो दड़े ते रख हाणे हे त वीचारो हे बि सदमे में वीचारो मरी वियो जीअं जो दड़े ते रखे त तोतो फड़फड़ करे उॾरी हली वियो मथे वञी वेठो पुछे यार हे ज़ुल्म छो कई चई यार तोखे ख़बर न पई जॾहिं न्यापो तो उते वञी ॾिनो मुंहिंजो तॾहिं मुंहिंजे रिश्तेदारनि मूंखे सबक ॾिनो जो निकिरणो थी त हीअं मौत जो अंदाज़ कर जीअं उहो बि तुंहिंजो रिश्तेदार मुयो न हो पर मूंखे निकिरण जो तरीक़ो सम्झायई जो निकिरणो थी त मरंदे त पोइ तूं निकिरी ईंदे अब इहो आहे उसवे हसना मुंहिंजो सोनो बि 3 रातियूं हार में रही जो कमज़ोरनि खे तरीक़ो सम्झाए वियो त जो निकिरणो हुजे उमिरि वांगुरु ॾाढा मुड़ुस त निकिरी वेंदा पर मां कमज़ोरनि जो ज़ामिन आहियां मुंहिंजो तरीक़ो ही कमज़ोरनि वारो निकिरण जो आहे तव्हांजो कमज़ोर माण्हू बि पंहिंजे इन अंदाज़ सां मुंहिंजे उसवे ते अमल कंदे जन्नत निकिरी अचनि हुजूर जे इल्मी कमाल मां थोरो तवजो कजो इल्मी कमाल मां ॿियो मिसाल अव्हांखे अर्ज़ रखां हुजूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे ख़बर आहे हज़रत अलीअ खे तीर लॻो अवा हैदर करार वॾो बहादुर हो असां इन्हनि सभिनी खे मञण वारा आहियूं असां सभिनी खे हक़ीक़ी तरह सां अहल बैत जा आशिक ही उलमाए देवबंद थवे वल्लाह सभिनी किताबनि में मोहब्बत जा दास्तान लिखिया अथनि अहल बैत जे मोहब्बत जा दास्तान लिख पर दोस्तनि असांजनि दोस्तनि खे ग़लति ॿुधायो आहे इंतहाई ग़लति ॿुधायो आहे अंधो हो हिकिड़ो अंधो विच में थोरो मिसाल ॾियां हिकिड़ो अंधो हो उनखे पंहिंजे शागिर्दनि चयो साईं तव्हांखे खिरणी खारायूं खिरणी सम्झो था खिरणी खीर जेको पचंदो आहे हा उन में चांवर विझी खीर पचाईंदा सफ़ेद हूंदो आहे साईं उहो तव्हांखे खारायूं त हिन चयो यार उहो कीअं थियो अंधे माण्हू खिरणी ॾिठी न हुई चयो यार उहो खिरणी कीअं थींदी आहे त हुननि चयो साईं छोकिरो सादो उन सम्झायो पियो हाणे उनखे ग़लति नमूने सां चए साईं ईअं थींदी आहे जीअं अछी अछी बदक त वरी हिन अंधे उहा अछी बदक बि न ॾिठी हिन पुछियो भाउ उहा अछी बदक कीअं थींदी आहे त छोकिरे वरी हथ हे ॾिठो हीअं हथ डिंगो करे हीअं हथ लॻारायोसि चए साईं हीअं उनजी मुंडी हूंदी आहे हीअं उनजी शकल हूंदी आहे अछी बदक हीअं हूंदी आहे हिन जो हथ लातो डिंगो बिंगो ॾिठई जे कुती जा पुट हे मां निड़ी में फांसी न पवंदो अबा जीअं हुन खिरणीअ जी ग़लति तशरीह माण्हुनि खे ॿुधाई न ईअं उलमाए देवबंद जी माण्हू ग़लति तशरीह ॿाहिरि ॿुधाइनि था त इहे पीरनि जा मुनकिरनि अहल बैत जा मुनकिरनि ग़लति तशरीह ॿुधाइनि था हक़ीक़त में जेकॾहिं इन्हनि अंधनि खे अखियूं हुजनि न त ही अची असां जूं ॻाल्हियूं ॿुधनि त मां सम्झां थो इल्म जा हज़ारे दरवाज़ा उन्हनि जे साम्हूं खुली वञनि मां पियो अर्ज़ रखां हुजूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत हैदर करार निमाज़ पढ़ाइनि पिया तीर लॻो हज़रत खे निमाज़ जे अंदरि सहाबाए किराम फरमायो त छॾियो हैदर करार जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे तॾहिं का ख़बर न हूंदी अथसि इहो जेको पिनीअ में तीर लॻल अथसि उन वक़्त में कढी वठंदासीं पोइ हिनखे पतो ई न लॻंदो हाणे कढंदो त दर्द थींदो हाणे ॼाण निमाज़ थींदी त हज़रत हैदर करार निमाज़ नीति हज़रत इमाम हसन ऐं हुसैन गॾिजी करे उहो तीर कढी वरितो हज़रत जे पिनीअ मां हज़रत खे पतो ई न पियो सलाम वरायो पुछनि पिया पुट हिते तीर लॻल हो काॾे वियो साईं तव्हां निमाज़ में हुयो असां उहो तीर कढी छॾियोसीं चए अच्छा मुंहिंजो तीर उहो निकिरी वियो मूंखे त पतो ई न लॻो अबा हे कंहिंजी हालत हुई पर उन जे मुक़ाबले में बुखारी जी हदीस आहे मदरसो मौजूदा बुखारी खणी अचो मां ॾेखारियां हुज़ूर जन फरमायो मां जॾहिं निमाज़ पढ़ाईंदो आहियां मुंहिंजे पोइतां औरतूं बि बीठियूं हूंदियूं औरतुनि जूं नंढड़ा नंढड़ा ॿार बि हूंदा आहिनि औरतुनि खे ऐं औरतुनि जा ॿार आवाज़ कंदा आहिनि रोईंदा आहिनि मुंहिंजी त दिलि चाहींदी आहे मां निमाज़ पढ़ंदो रहां कुर्रत ऐनी फी सलात मुंहिंजो त अखियुनि जो ठार निमाज़ आहे चवंदो आहे डिघी निमाज़ पढ़ां पर जॾहिं मां औरतुनि जे ॿारनि जे रोआट ॿुधंदो आहियां तॾहिं मां निमाज़ खे मुख़्तसिर करे जल्दी नंढड़ियूं सूरतूं पढ़ी सलाम वराईंदो आहियां
सवाल थे तो ॻाल्हि थोरो तवजो सां राजो। सवाल थे तो हैदर करार के तीर लगे तो तीर उन जी जंग का निकले तो हजरत हैदर करार के महसूस ही न तो थे, खबर ही न थी पवे। ऐं मुझे सोने मोहम्मद करीम अरबी के ॿारनि जो आवाज़ जेको आहे उहो बि ॿुधण में अचे तो, उन जे करे वरी निमाज़ के भी मुख़्तसिर करे सलाम भी वराए छॾनि। सवाल थे त निमाज़ हुजूर जी मथे या हैदर करार जी मथे? अब ॻाल्हि समझो था? मां चवां थो हैदर करार पर सॼी काइनात जूं निमाज़ूं, सभु सहाबा जूं निमाज़ूं, सभु अंबिया जूं निमाज़ूं जेकॾहिं मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी हिकिड़ी निमाज़ सां तोरियूं वेंदियूं त मुंहिंजे सोणे सभ खां मथे निकिरंदी। असांजो अक़ीदो आहे हुजूर जी निमाज़ सभ खां मथे आहे। पोइ हे छा सुवाल आहे जो साईं जन त निमाज़ में ॿिए पासे ख़्याल वञे थो पियो, पर हुन हैदर करार जो निमाज़ में ॿिए पासे ख़्याल नथो वञे। उलमा लिखनि था पिया दर्जा ॿ हिन, हिकु आहे मखलूक जा हक़, ॿियो आहिनि अल्लाह जा हक़। अब ॻाल्हि समझो, मखलूक जा हक़ हैदर करार हाल में अची पंहिंजे जिस्म जो हक़ विसारे वेठो, पर मुंहिंजो सोनो मोहम्मद जीअं अल्लाह जो निमाज़ पढ़ी हक़ पियो अदा करे, तीअं मखलूक सां प्यार वारो बि हक़ अदा करे पियो। चओ जेको ॿिन्ही हक़नि खे अदा करे चओ इहो कामिल नबी आहे। इन जे करे उसो मोहम्मद मुस्तफ़ा ॿिन्ही जो जेको हक़ अदा करे उहो कामिल चइबो, जेको हिकिड़े जो हक़ अदा करे उहो कामिल। ॻाल्हि सम्झो था? हेॾे तवजो कयो त मां तव्हांखे सम्झां। अहिड़ो ॿियो बि मिसाल आहे हुजूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लामा शिबली नोमानीअ जो पुट मरी थो वञे, नौजवान अल्लामा शिबली नोमानीअ जो पुट नौजवान मरी थो वञे, अख मां हिकिड़ो ॻोड़ो बि नथो वहे। ख़ुशीअ में निमाज़ पढ़ायूं, कपिड़ा नवां पातऊं, जुमे जो ख़ुतबो पढ़ियो, माण्हू हैरान थी विया। हज़रत तव्हांजो नौजवान पुट हिकिड़ो मरी वियो, उन ते तव्हांखे अखियुनि मां ॻोड़ो बि न आयो। फरमायो हा मां अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियां, रब साईं जो पार मुंहिंजो रब जो इनायत थियल हो, उन वापसि वरितो। मूंखे कहिड़े दुख जी ॻाल्हि आहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां सभु अल्लाह खां आया हूं, उन ॾे मोटऊं था पिया। हिन में छा आहे मसलो? पर हेॾे त शिबली वली आहे, उहो रोए नथो। बुखारी शरीफ़ जी हदीस खणी अचो, हुजूर सरवर काइनात खे ॿुधाइण आया साईं तव्हांजो फर्ज़ंद इब्राहिम सदका ॾेई रहियो आहे। इब्राहिम हुजूर जन जो अहिड़ो सुहिणो ॿार हो जो उलमा लिखनि था पिया कान शबीहम बिरसूलिल्लाह, मोहम्मद मुस्तफ़ा जो हूबहू डुप्लीकेट कॉपी हो। हुजूर जो फर्ज़ंद हुजूर जन आया, हज़रत उमर भी गॾा, ॿ सहाबी ॿिया भी गॾनि। हुजूर जी झोलीअ में उन बचड़े खे रखियऊं। हुजूर जी झोली बुखारी जी हदीस किस्सो कहाणी न आहे, झोलीअ में हुजूर जी झोलीअ में रखियऊं। वो उन झोलीअ जे अंदर सुडका भरे आखिरी दम ॾेई रहियो हो। हुजूर जे अखियुनि मां ज़ारो कतार ॻोड़ा वहनि पिया। दुनिया चवंदी आहे अल्लाह वारा पीर फ़कीर झोलियूं भरे ॾींदा आहिनि। असांखे त बुखारी मुस्लिम मां क़ुरान मां इहा हक़ीक़त मिले थी पई, झोली खसण वारो इमामुल अंबिया जी झोली ख़ाली करे थो त हुजूर रोईंदा वेठा। अब हेॾे ॿुधो, हज़रत उमर साईं खे हथ रखी करे फरमाई या रसूल अल्लाह अंत तबकी, साईं तव्हां बि रोओ था? त पाण फरमायो नअम नअम या उमर, मां बि रोयां थो पियो। हा उमर, ला नक़ूलु बिमा ला यरज़ा रब्बुना, मां उहे जुमला न चवंदुसि जंहिं ते मुंहिंजो रब नाराज़ थी वञे। अना बिफिराकिकल महज़ूनून या इब्राहीम, मां अहिड़ा जुमला न चवंदुसि थो पियो त अखियुनि मां ज़ारो कतार रोए थो, ॾाढी मुबारक तर थी वञे। अबा केर बहादुर हो? मुंहिंजो सोनो मोहम्मद करीम अरबी चो कामिल उसवो हो, कामिल नमूनो हो। तवजो कजो, कीअं हिकिड़ो हक़ औलाद जो आहे, ॿियो हक़ अल्लाह जो आहे। अल्लाह जो हक़ आहे त हुन जी कईअ ते राज़ी रहिजे। हुजूर जन इहे लफ़्ज़ फरमाया ला नक़ूलु बिमा ला यरज़ा रब्बुना,
मां उहे जुमला न चवंदुसि जंहिंमें मूं ते रब नाराज़ थिए। इहे लफ़्ज़ चई करे रब जी रज़ा ॻाल्हि ॾेखारियऊं, उन जो हक़ अदा कयूं ऐं पंहिंजे बचड़े ते रोई करे बचड़े जो बि हक़ अदा कयूं। चओ कामिल मोहम्मद करीम आहे, छो त चओ बच्चन जा बि हक़ अदा करे त रब जा बि हक़ अदा करे। माण्हू त हिक पासे वही वञनि था त ॿिए पासे जी ख़बर ई इन जे करे फरमायो मुंहिंजे सोने मोहम्मद करीम अरबी तव्हांजो उसवो आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। हुज़ूर जन क़ुरान ऐलान फरमाए छॾियो त मोहम्मद मुस्तफ़ा तव्हांजे लाइ कामिल नमूनो आहे, जंहिंमें तव्हांखे समूरे हक़नि जी अदायगी नज़र ईंदी। कंहिं ॿिए खे नमूनो बनाईंदो त यकीनन हिक पासे झुकाव थी वेंदो। इन करे चओ असांजो रहबरो रहनुमा मोहम्मद मुस्तफ़ा। अब केर थींदो असांजो रहबरो रहनुमा? हुज़ूर सरवरे काइनात आहे। असां उन जे तरीक़े खे अपनाइण, इन जे करे हिन जाइ ते चयो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जेकॾहिं तव्हां मोहब्बत चाहियो था रब सां त मोहब्बत जो ज़रियो बि चओ मोहम्मद मुस्तफ़ा जो इश्क आहे। असांजे हज़रत ताज महमूद इमरोटी चवंदा आहिनि गिदरो न खाधो। गिदरो पुछूं त साईं छो न खाईंदा आहियो? चई इहा हदीस मां ख़बर नथी पए त हुज़ूर जन गिदरो हीअं खाधो या हीअं खाधो, हीअं कटियऊं या हीअं कटियऊं। ॻाल्हि सम्झो था? मतां मां सुन्नत जे ख़िलाफ़ कटे विया, मां हुज़ूर जी एतिरी सुन्नत जी ख़िलाफ़ वर्जी बि। अब ॻाल्हि सम्झो था? इन आहे इत्तिबाए रसूल जो अंदाज़। असांजी न शादी हुज़ूर जे तरीक़े ते, न गमी हुज़ूर जे तरीक़े ते, न उथणु हुज़ूर वारो, न सीरत न सूरत। चए त इस्लाम जो ख़ैर खा मां आहियां। मुस्लिम लीगनि जो जलसो थियो, पोइ समूरे दाढ़ी वारा वेठा हुजनि, पाकिस्तान हिंदुस्तान जुदा, दाढ़ी कूड़िया मथो एवो हीअं टोपियूं पयूं हुजनि कारियूं, अजीब अंदाज में वेठा हुजनि। चवनि था पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, पाकिस्तान का मतलब क्या। त हिकिड़ो मौली साहब आयो, चएसि 5 मिंट मूंखे बि ॻाल्हाइण छॾींदो? उन्हनि चयो शायदि असांजी ताईद में ॻाल्हाईंदो। चएसि हा भई ॻाल्हायो। हीअं उन्हनि ॾांहुं हथ जो इशारो करे चवणु लॻो न सीरत न सूरत, न खालो न ख़त, न सीरत न सूरत, न खालो न ख़त, तुरा नाम महबूब गुफ्तन गलत। न सीरत मोहम्मद मुस्तफ़ा वारी, न सूरत मोहम्मद मुस्तफ़ा वारी। तव्हांखे चऊं त असां उन महबूब जा आशिक आहियो, इहो नालो रखणी चए ग़लति आहे। चओ सीरत ऐं सूरत हुज़ूर जी जन उलमाउनि जे अंदरि नज़र ईंदी, चओ इहे ई हुज़ूर जा ताबेदार सम्झा वेंदा। अल्हम्दुलिल्लाह हिकिड़नि माण्हुनि खे एॾे तवजो कजो, बसि आख़िरी ॻाल्हि थो कयां। हिकिड़नि माण्हुनि खे अदब आहे पर ईमान नाहे। अदब आहे, ईमान नाहे। बुज़ुर्गनि जो अदब, पीरनि जो अदब, सभिनी जे अॻियां हथ ॿधियूं बीठो आहे पर ईमान खां ख़ाली। ॿिया माण्हू उहे आहिनि जिन खे ईमान आहे पर इमामनि खे गारियूं, बुज़ुर्गनि खे गारियूं, इमाम अबू हनीफे खे गारियूं। सभिनी पंहिंजनि बुज़ुर्गनि खे क़ुर हदीस असां डायरेक्ट सम्झूं था। उन्हनि खे ईमान आहे, चवनि था असां तौहीद वारा आहियूं, पर अदब खां ख़ाली थवे। इहे ॿ शयूं जेसिताईं गॾु न थींदियूं तेसिताईं कामयाबी न थींदी। अल्लाह जे फज़ल सां ही उलमा देवबंद जेका एॾी अजीब जमात आहे, जिन खे अदब बि आहे त तौहीद जो अंदाज़ बि आहे, त इंशाअल्लाह पंहिंजे बुज़ुर्गनि ऐं पीरनि सालिहनि जो अदब बि चओ हिननि जे अंदरि मौजूद आहे, ॿियनि जे अंदरि अदब जी ॻाल्हि न आहे। हिननि उहा ॻाल्हि कई आहे जेका क़ुर ऐं हदीस में बयान थियल आहे, उन अदब सां हुज़ूर जन खे हिननि सिंगारे छॾियो आहे। बसि दुआ कयो अल्लाह ताला ही असांजो वेहण क़बूल फरमाए। वक़्तु पूरो थी वियो आहे निमाज़ जो, इन जे करे मां मुख़्तसिरन अर्ज़ु कयो। उहे त मूंखे शौक़ु हुयो त कम अज़ कम तव्हांजे साम्हूं हुज़ूर सरवरे काइनात जी पूरी सीरत ऐं सूरत जो हिकिड़ो ख़ासि नक्शो सम्झायां, पर बसि कंहिं ॿिए वक़्त में जो ज़िंदगी बाक़ी आहे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।